अस्सलामुअलैकुम स्टूडेंट्स, उम्मीद तो तव्हां सब खैरियत सां हूंदो। वेलकम बैक था कयूं असांजे हिन यूट्यूब चैनल मरी अकेडमीअ में। अॼु के हिन लेक्चर में जेको आहे असां स्टार्ट करण वारा आहियूं असांजो जेको आहे ग्रामर जे कोर्स जो ही लेक्चर आहे, जंहिंमें असां पास्ट में जेके आहिनि से ॿिया लेक्चर्स रिकॉर्ड करे अपलोड करे चुका आहियूं, जेके तव्हां एक्सेस करे हिन ग्रामर जी कोर्स खे फुल इंजॉय करे सघो था, जंहिंमें असां सिंधी में कोर्स ग्रामर जो अवेलेबल कयूं था। अॼोको जेको लेक्चर आहे असां वटि आहे एडवर्ब, नाउन, प्रोनाउन, वर्ब, एडजेक्टिव असां पढ़ी चुका आहियूं। जेको आहे असांजो एडवर्ब अॼोको लेक्चर आहे। उन जे बारे में पढ़ण खां पहिरियों असां उन जी सिंपल डेफिनेशन खे पढ़ंदासीं, पोइ असां उन जे कॉन्सेप्ट खे क्लियर आउट करण जी कोशिशि कंदासीं। अ वर्ड प्रोवाइड मोर इंफॉर्मेशन अबाउट अ वर्ब, एडजेक्टिव एंड एडवर्ब। तव्हांखे फील जो कॉन्सेप्ट ना आयो, कॉन्सेप्ट जो फील ना आयो हूंदो। एक वर्ब आहे जेको हिकु वर्ड आहे जेको प्रोवाइड थो करे तमामु घणी इंफॉर्मेशन छाजे बारे में, वर्ब ऐं एडजेक्टिव ऐं एडवर्ब जे बारे में। तव्हांखे कॉन्सेप्ट जो फील ना आयो हूंदो। कॉन्सेप्ट जी फील वठण जे लाइ असां वटि ही 3 एग्ज़ाम्पल्स आहिनि, जंहिंखे असां असांखे सम्झ में ईंदो, तॾहिं ई असांखे जेको आहे एडवर्ब सम्झ में ईंदो। सभ खां पहिरियां जेको आहे असांजो ही इज़ रनिंग, इहो छा आहे, असांजो वर्ब आहे। ठीक है, इन छा कयो आहे, सिर्फ़ वर्ब के आइडेंटिफाई कयो आहे, जेको आहे ही भॼी रहियो आहे। पोइ आहे असांजो ही इज़ रनिंग फास्ट, ही तकिड़ो भॼी रहियो आहे, जेको आहे सो छा खे थो रिप्रेज़ेंट करे, एडजेक्टिव खे। फास्ट तव्हांखे गुज़िश्ता लेक्चर जीअं तव्हांखे एडजेक्टिव खे, ही इज़ रनिंग वेरी फास्ट छा आहे, असांजो एडवर्ब आहे। छाजे करे, जो तमामु घणी इंफॉर्मेशन थो ॾे छाजे बारे में, ही जे बारे में, प्रोनाउन जे बारे में। ठीक है, सब्जेक्ट जे बारे में तमामु घणो इंफॉर्मेशन थो ॾे, तो उनखे छा चयो वेंदो आहे, असांजो एडवर्ब चयो वेंदो आहे। तव्हांखे कॉन्सेप्ट जो फील आयो हूंदो, पर इनखे असां तमामु घणे सम्झण जे लाइ जेको आहे सो हिकु ॿियो एग्ज़ाम्पल तव्हांखे ॾींदुमि। त चांहि गरम आहे, गरम हुजण हुनजी छा आहे, ख़ासियत आहे। चांहि तमामु घणो गरम आहे, त चाहे उहो चांहि जे बारे में तमामु घणी इंफॉर्मेशन आहे, त उनखे छा आहे, असांजो उहो छा आहे, असांजो एडवर्ब आहे। सिंपल डेफिनेशन इहा आहे त जेको नाउन ऐं प्रोनाउन जी तमामु घणी इंफॉर्मेशन ॾे, त उनखे छा चयो वेंदो आहे, एडवर्ब चयो वेंदो आहे। इहो तमामु सादो कॉन्सेप्ट हुयो, जेके बि तमामु घणे कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स में पुछियो वेंदो आहे इन जी डेफिनेशन। त इनखे तव्हां ईअं बि था चई सघो त ही शोज़ मोर इंफॉर्मेशन, ही गिव्स मोर इंफॉर्मेशन अबाउट प्रोनाउन और नाउन, वर्ब एंड एडजेक्टिव, एडवर्ब। ओके, उम्मीद तव्हांखे इहो वीडियो पसंदि आयो हूंदो। मिलंदासीं अगले वीडियो में, तेसिताईं पंहिंजो तमामु घणो ख्यालु रखिजो ऐं चैनल खे सब्सक्राइब, लाइक एंड बेल आइकन खे प्रेस करे छॾिजो।